अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आप लोग सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान की सूरतयाल में तब्दीली, अमरीका जो पाकिस्तान से राब्तो, पड़े वज़ीर शाह महमूद कुरैशी अमरीकी पड़े वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो टेलीफोन ते राब्तो। अफगानिस्तान की तेज़ी से बदिलजंदड़ सूरतहाल ते ख़यालन की ॾेवड़, शाह महमूद कुरैशी अफगानिस्तान की सूरतहाल में तब्दीली ऐं तशद्दुद बाबत पाकिस्तान के नुक़्ता नज़र का आगाह कयो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन अफगानिस्तान लाइ अमरीका ऐं ॿियनि आलमी भाईवारनि सां राब्ते में रहंदो। अफगानिस्तान सां अमरीकी इक़्तिसादी राब्ता जारी रखण भी ज़रूरी आहे। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास, अफगानिस्तान की सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। अफगानिस्तान में अमरीकी फौज की वापसी जो फैसलो दुरुस्त हो ऐं उन फैसले ते शर्मिंदगी नाहे। चीन ऐं रूस की ख्वाहिश हुई त अमरीका अफगानिस्तान में वधीक डॉलर्स ख़र्च कंदो रहे। काबुल ते तालिबान के कब्जे खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन जो ख़िताब, संदसि चवणु आहे त उन अशरफ गनी के मशवरो ॾिनो त तालिबान सां ॻाल्हियूं करियो, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयो त अफ़गान फ़ौज तालिबान सां विढ़ंदी, पर ज़ाहिर आहे त उहो ग़लति निकितो। अफ़गान अॻवान हौसला छॾे विया ऐं मुल्क मां फ़रार थी विया। उन्हनि अफ़गान फ़ौज खे सभु कुझु ॾिनो, पर उन्हनि खे विढ़ण जो अज़्म ऐं हौसलो न ॾेई सघियासीं। गडियल क़ौमुनि जी सलामती कौंसिल अफ़गानिस्तान में तशद्दुद के ख़ात्मे जो मुतालबो करे छॾियो। आलमी बिरादरी खां जंग सटियल अवाम लाइ इमदाद ॾियण जो भी मुतालबो। सलामती कौंसिल पारां जारी कल बयान में चयो वियो आहे त अफ़गानिस्तान में तशद्दुद जो फौरी तौर ख़ात्मो कयो वञे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 95 मरीज़न खां हयाती खसे वरिती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3221 नवां केस ज़ाहिर, 109 मरीज़नि की हालत गणतीअ जोगी ॿुधाए पई वञे। कोरोना विघे फ़ौतियुनि जो अंग 24,573 थी वियो। कोरोना के हाकारी केसिस की शरह 68% रही। सुप्रीम कोर्ट में सीनियर जजिस के नज़रअंदाज करण खिलाफ सिंध बार काउंसिल के सॾ ते सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद सकर ऐं लाड़कानी डिवीज़न में वकीलन की हड़ताल सबब अदालतुनि में कारवहिंवार सख्त मुतासिर। वकील अॻवाननि जो चवणु आहे त सीनियर जजिस के नज़रअंदाज करे सीनियरिटी ऐं मेरिट की लताड़ कई पई वञे। गुड्डू बैराज वटि सिंधु दरिया में पानी जा वहिकरा तेज़ीअ सां घटिजण लॻा। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 1,21,498 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 89,952 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पानी की लाथ सबब सिंध में पानी जो बहिरान वधण जो ख़दशो। बोदर फार्म में रोड हादसे में ज़ख़्मी थियल हाई स्कूल जो हेडमास्टर मोहम्मद इलियास थेबो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मोहन जो दड़ो भरिसां जतन के लाड़े वटां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, हिकु ॼणो फौत थी वियो। जोग शरीफ भरिसां गंजबर केनाल मां हिकु शख़्स जो लुढ़ंदड़ लाश हथायो। इतला बावजूद पुलिस पानी मां लाश न कढायो। ठारू शाह लॻ भोरटी जे ॻोठ ख़ैर मोहम्मद मस्तोई जो रहवासी नौजवान 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान अब्दुल रज़ाक मस्तोई नवाबशाह में पंहिंजे मामे जे घर घुमण वियो हो, जितां हू गुम थी वियो आहे। काफ़ी ॻोल्हा बावजूद नौजवान जो पतो न पियो आहे।
कब्ज़ा है हमारा, तहरीर है हमारा। ऐं 8 मुहर्रम हराम जे सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। आज़ादारी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी, हर पासे या हुसैन जूं सदाऊं। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जुज़वी तौर ते मोबाइल सर्विस मुअत्तल। कराची में 8 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस नुमाइश खां बरामद कयो पियो वञे। जुलूस जी सिक्योरिटी लाइ एमे जिना रोड खे रंडकूं विझी सील कयो वियो।